ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन अवां शेयर कयूं पिया। कोयत एयरपोर्ट ते 3 ॾींहनि खां फाथल 50 पाकिस्तानी परेशान आहिनि। दुबई में तूफ़ान सबबि उॾाम कोयत में रोकी वई आहे। मुसाफ़िरनि जो चवणु आहे परॾेही मुल्क जी उॾाम जे अमले पाकिस्तानी मुसाफ़िरनि सां सुठो वर्ता नाहे कयो। 2 ॾींहनि दौरान 2 भेरा खाधो ॾिनो वियो आहे। मुसाफ़िरनि जो इहो चवणु आहे। कोयत एयरपोर्ट ते 3 ॾींहनि खां फाथल 50 पाकिस्तानी परेशान आहिनि। दुबई में तूफ़ान सबबि उॾाम कोयत में रोकी वई आहे। मुसाफ़िरनि जो चवणु आहे परॾेही मुल्क जी उॾाम जे अमले पाकिस्तानी मुसाफ़िरनि सां सुठो वर्ता नाहे कयो। 2 ॾींहनि दौरान 2 भेरा खाधो ॾिनो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कोयत एयरपोर्ट ते 3 ॾींहनि खां फाथल 50 पाकिस्तानी परेशान आहिनि। दुबई में तूफ़ान सबबि उॾाम कोयत में रोकी वई आहे। मुसाफ़िरनि जो चवणु आहे त परॾेही मुल्क जी उॾाम जे अमले पाकिस्तानी मुसाफ़िरनि सां सुठो वर्ता न कयो आहे। 2 ॾींहनि दौरान 2 भेरा खाधो ॾिनो वियो आहे।